असां जेके कोशिशूं कंदा आहियूं न त ज़िंदगीअ में असांखे हीअ शइ खपे, हीअ शइ खपे, असां हीअ हासिलु कंदासीं। मिसाल तौर ॿुधायूं, असांखे वॾो शौक़ु हूंदो आहे त असां वटि सुठा कपिड़ा हुजनि, असांखे घुमण फिरण लाइ गाॾी हुजे, असांखे रहण लाइ सुठो घरु हुजे, असांखे सुठी का आमदनी हुजे जीअं असांजो कॾहिं बि हथु न मुंझे। असां जॾहिं चाहियूं जेका शइ ते हथु रखूं, जंहिं शइ ते दीद पए त असां उहा ख़रीद करे वठूं, इहा ई इंसान जी ख़्वाहिश हूंदी आहे। ॿियो छा हूंदो आहे? हिकिड़े शख़्स जी ओचिते तबियत ख़राबु थी पई, उहो वियो डॉक्टर वटि। डॉक्टर खे अर्ज़ु कयईं त माना मुंहिंजी तबियत ॾींहों ॾींहुं ख़राबु थींदी थी वञे, मां ॾींहों ॾींहुं मौत जे वेझे थो वञा। डॉक्टर हिन खे ॾिठो त हीउ त हटो कटो आहे, ख़ुशि आहे। हुन चयो बाप कंहिं शइ जी ज़रूरत आहे छा? डॉक्टर चयो, हुन चयोसीं न, अलाह जो सभु कुझु गंज आहे। हुन चयो मथां तुंहिंजे मथां को कर्ज़ु हुजे? न। चई साईं मूं वटि कर्ज़ु छा, मूं वटि अलाह जो एतिरो गंज आहे, मां जेतिरो घुरंदो पियो आहियां उहो अलाह मूंखे ॾींदो वियो आहे। मूं वटि गाॾी आहे, दौलत आहे, बंगलो आहे, फैक्ट्री आहे, मतिलबु मूं वटि सभु कुझु आहे, मूंखे कंहिं शइ जी कमी कोन्हे। मां जेका शइ घुरी उहा मूंखे तकड़ में मिलंदी वई, मुंहिंजी ज़रूरत कोन्हे हाणे का बि शइ जी। डॉक्टर हिन जी कचहरी खे सम्झी वियो। डॉक्टर चयो ॿियो तव्हां छा था सम्झो माना पंहिंजी तबियत में? उन चयो डॉक्टर साहिबु बसि राति ॾींहुं ईअं थो लॻे त मां मौत जी तरफ़ वञा थो, ॿियो कुझु बि दुनिया जा का बि ख़्याल, ही शहर, ही बनियूं, ही हसीन रातियूं, ही ख़ूबसूरत आबशार हले थो, पर मुंहिंजे दिलि खे सुकून कोन्हे। मूंखे ईअं थो लॻे त मां राति ॾींहुं मुंहिंजे ज़हन ते इहो सवारु आहे त बसि मुंहिंजो मौत थियण वारो आहे। डॉक्टर हिन जी ॻाल्हि खे सम्झी वियो त हिन जेका शइ घुरी उनखे अलाह पाक अता कई, हिन जी जुस्तजू ख़तमु थी वई, हिन जी जेकी कोशिशि आहे उहा ख़तमु थी वई। हाणे जॾहिं इंसान जी कोशिशि जुस्तजू ख़तमु थी वेंदी आहे न, उनखे ॿियो कुझु बि यादि न आहे रहंदो, उहो सिर्फ़ु मौत खे यादि कंदो आहे। छो जो उनखे दुनिया जी का बि शइ जेका आहे त तलब ई न आहे न, हर शइ उन वटि अवेलेबल थी वई, गाॾियूं, घर, बंगला, घुमण फिरण, घुमी घुमी पैसा खपाए खपाए थकिजी पियो। हाणे हुनखे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु मौत यादि आहे। ॾाढो परेशान थी वियो। डॉक्टर हुनखे चयो त तुंहिंजे तबियत जो बहितरीनु इलाजु आहे मूं वटि। हुन चयो ॿुधाए। हुन चयो तूं फैक्ट्री में वेंदो आहीं? हुन चयो मूंखे ज़रूरत ई कोन्हे फैक्ट्री में वञण जी, मूंखे त एतिरो पैसो अकाउंट में जमो थो थिए जेको मां खपाए 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 परेशान थो थियां त कुझु माना मुंहिंजो पैसो खुटे बि नथो, मूं वटि त अलाह जो एतिरो गंज आहे। हुन चयो पैसे जी ॻाल्हि नथो कयां मां, फैक्ट्री त आहे न तो वटि, तोखे इलाजु थो ॿुधायां। हुन चयो डॉक्टर मूंखे को इलाजु अहिड़ो ॿुधाए जीअं मुंहिंजी ज़िंदगी बची पए। हुन चयो तुंहिंजी ज़िंदगी बचंदी ऐं मां तोखे गारंटी थो ॾियां तूं ख़ुशि थी वेंदे। हुन चयो ॿुधाए। हुन चयो त जेका तुंहिंजी फैक्ट्री आहे उन में हिकिड़ो हूंदो आहे मैनेजर, चेयरमैन आहे तूं फैक्ट्रीअ ते वञे कोन थो, सॼो कमु थो संभाले मैनेजर ते सॼो ॿार आहे। हाणे तूं हीअं कर, सुबुह जो साजुर उथ, निमाज़ पढ़, अलाह पाक जो विर्द कर ऐं ऑफिस लाइ तयारु थी, नाश्तो खा, ब्रीफ केस पंहिंजो खणी सिधो पंहिंजे ऑफिस वञ, 8 कलाक उते ड्यूटी कर, पंहिंजूं फाइलूं, पंहिंजो लेन देन, चेक एंड बैलेंस सॼो पाण ॾिस, मैनेजरनि जो आसरो न कर। पघारूं केतिरियूं ॾियणियूं आहिनि, केतिरी ठहणी आहे ऐं केतिरा ओवर टाइम ॾियणा आहिनि, केतिरा तुंहिंजा मुलाज़िम आहिनि, ऐं इन 8 कलाकनि खां पोइ तोखे पंहिंजी फैक्ट्री में जेको आहे त विज़िट करिणो आहे। सभु कुझु पंहिंजे अखियुनि सां ॾिसणो आहे, उन मां ग़लतियूं कढणियूं आहिनि, उन मां जेके ग़लति आहे त उन्हनि खे ग़लति चवणो आहे, उन्हनि जेके सही आहिनि त उन्हनि जी पुठी ठपणी आहे ऐं उन्हनि खे इनाम ॾियणो आहे। इहा तुंहिंजी ड्यूटी आहे ऐं ड्यूटीअ तां ईअं सम्झो त तव्हां 1 कलाक बि मुफ़्त में फ़ारिग़ कोन थींदव। हीअ टेबलेट आहे, हीअ टेबलेट वञी राति जो खाओ। आराम जी हिकिड़ी हल्की टेबलेट उनखे रखी ॾिनई। उन शख़्स उअं ई कयो, सुबुह जो उथी निमाज़ पियो पढ़े, क़ुर पाक जो विर्द पियो करे, तकड़ में तयारु पियो थिए, 8 बजे सिधो ऑफिस। फैक्ट्री वारा सभु परेशान थिया, साहब त ईंदो ई कोन्हे, हीअ फैक्ट्री में अची वियो। उहो सॼो ॾींहुं फैक्ट्रीअ में पंहिंजा फाइल, पंहिंजा अकाउंट, पंहिंजी जेका क्वालिटी ही फैक्ट्रीअ जी, उहा क्वालिटी उते पाण ॾिसे पियो, वरी फैक्ट्री में चकर हणणु वञे पियो ऐं निमाज़ बि उते ई पढ़ंदो हुयो, माना जिते मज़दूर पढ़ंदा हुआ निमाज़, उन्हनि सां गॾु निमाज़ बि पढ़ंदो हो, सभिनी जा हालात बि ॾिसंदो हो, को
कंहिंखे पघर ॾिसंदो हो, कंहिंखे ग़रीब ॾिसंदो हो। मतिलबु त हिन जी ज़िंदगी जेका आहे त अलॻि प्लेटफॉर्म ते चढ़ी वई। हिन जो सभु कुझु जेको अखियुनि सां कॾहिं न ॾिठो ई कुझु कोन हो, सभु कुझु पैसो अचे पियो, खाए पियो, पीए पियो, घुमे पियो, फिरे पियो, सॼो मुल्क हो हिन जे लाइ, हिनखे कंहिं शइ जी ज़रूरत ई कोन्हे। हाणे हिन जी ज़िंदगी जेका आहे न त नए प्लेटफॉर्म ते स्टार्ट थी वई। हाणे हिनखे मज़ो अचणु लॻो, हिन जी जुस्तजू जेका आहे त शुरू थी वई। हाणे हिनखे हिकिड़ी मंज़िल मिली त माना मां मंज़िल ते पहुचंदुसि। काफ़ी टाइम खां पोइ ही वरी डॉक्टर वटि वियो, डॉक्टर खे वञी अर्ज़ु कयईं त तो त मूंखे वधीक महिनत करणु सेखारियो, तुंहिंजो इलाजु त कुझु कोन हो, हिकिड़ी टेबलेट जेका मथे जे सूर जी, उनजो टेबलेट त मूं मड़ी रखी तुंहिंजे डिप्रेशन खे घटि करण जे लाइ। असुल में तुंहिंजो इलाजु इहो हुयो त तुंहिंजी जुस्तजू जेका कोशिशि आहे न उहा ख़तमु थी चुकी। जॾहिं इंसान जी कोशिशि ख़तमु थी वेंदी आहे न, उहो मौत खे वेझो हूंदो आहे। उनखे ज़िंदगीअ में कंहिं शइ ते मज़ो न आहे ईंदो। तव्हांजे अॻियां असां दौलत जा ढेर लॻाए छॾियूं, सोननि प्लेटुनि में तव्हांखे मानी खारायूं, पर तव्हांखे ज़िंदगीअ में सुकून कॾहिं कोन ईंदो। कहाणी जो मतिलबु इहो आहे त काफ़ी माण्हू सभु कुझु आसानी सां घुरण जी कोशिशि कंदा आहिनि। हीअ शइ बि मूंखे मिले, हीअ शइ बि मूंखे मिले, तकड़ में सभु कुझु मिली वियो। या कुझु माण्हू संभाले सघंदा आहिनि, कुझु त ईअं ई बर्बादु करे छॾींदा आहिनि। अगरि जे कुझु माण्हुनि संभालियो, तकड़ में उन्हनि खे दौलत अची वई, हर शइ उन्हनि खे मिली वई, जेका शइ घुरियईं मार्केट में, जेका शइ ॾिठईं, जंहिं ते अखि पई, जंहिं ते हथु पियो, सभु कुझु ख़रीद करे अची ढेर करे रखी छॾी। हाणे हिनखे ॿियो कुझु खपे ई न। हिन जी जेका जुस्तजू कोशिशि ई इंसान जी हिकिड़ी कोशिशि हूंदी आहे त मुंहिंजी ख़्वाहिश आहे त अलाह पाक मूंखे अहिड़ो घरु ॾे, पोइ उहो महिनत कंदो आहे, कोशिशि कंदो आहे। ज़हन में इहा ॻाल्हि हूंदी त मां अलाह पाक खां इहा शइ घुरी, या कंदुसि पंहिंजे महिनत सां, पंहिंजे दिमाग़ सां। या अहिड़ी गाॾी मूं ॾिठी, यार वाह वाह, अॼु हिकिड़ी गाॾी ॾिठी, ज़बरदस्त गाॾी हुई, अलाह पाक यार अहिड़ी गाॾी ॾे। माना इहा छा आहे, इहा इंसान जी हिकिड़ी कोशिशि आहे, जुस्तजू आहे, इंसान में अंदरि आहे। पर सभु कुझु मौजूदु आहे, जेका शइ ॾिठी वाह हीअ ख़रीद थो कयां, हीअ मूंखे मिली वई। माना इन में छा आहे, जो इंसान जी जेका जुस्तजू ख़तमु, ज़िंदगी कड़वाहट, ज़िंदगीअ जो ज़ाइक़ो ख़तमु। ज़िंदगीअ में का शइ उनखे मज़ो कोन ईंदी, कंहिं शइ में ज़ाइक़ो कोन हूंदो, सिर्फ़ु मौत यादि हूंदुसि त बसि सभु कुझु हासिलु थी चुको आहे। हाणे ज़िंदगी ईअं गुज़ारणी आहे, कमरे में सुम्हणो आहे, हर टीवी ॾिसां, हर मोबाइल ॾिसां, काॾे घुमण लाइ दिलि चवे कोन थी। दोस्त काफ़ी फ़ोनियूं था कनि त अचो घुमूं, माना दावत ते अचो, कुझु खाधो वणे कोन थो, छो जो सभु कुझु थोरे टाइम में घणो खाई चुको आहे, थोरे टाइम में घणो घुमी चुको आहे, थोरे टाइम में घणो खपाए चुको आहे। हाणे हुनजी जुस्तजू ख़तमु थी वई। सो जेका तव्हांखे कंहिं शइ जी ज़रूरत आहे, तव्हां जुस्तजू था कयो, कोशिशि था कयो, जेका तव्हां महिनत था कयो, महिनत सां गॾु पंहिंजी ज़िंदगीअ सां गॾु हलो था, तव्हां यकीन कयो तव्हांजी ज़िंदगी सोन जहिड़ी आहे, तव्हांजी ज़िंदगी हीरनि जहिड़ी आहे। तव्हांखे कॾहिं कॾहिं परेशानियूं यादि बि न आहिनि हूंदियूं, सुकून जी निंड कंदा आहियो। मतिलबु इंसान जी असुलु ज़िंदगी इहा आहे। कॾहिं कॾहिं माण्हू नाशुक्री कंदा आहिनि त फलाणे खे सभु कुझु आहे, असांखे कुझु कोन्हे, फलाणे खे सभु कुझु आहे, यार असांखे कुझु कोन्हे। अब फलाणे खे सभु कुझु आहे त तव्हां बि कोशिशि कयो, तव्हां महिनत कयो, तव्हां पंहिंजो दिमाग़ु लॻायो। हुननि जी मिल्कियत थी सघे थो ख़ानदानी हुजे, 7 पीढ़ियुनि वारी हुजे, पर तव्हांखे अगरि पोयनि 7 पीढ़ियुनि खे टेकरणो आहे त तव्हांखे बि कुझु महिनत करणी पवंदी, तव्हांखे कोशिशूं करणियूं पवंदियूं, तॾहिं तव्हांखे सभु कुझु हासिलु बि थींदो आहे। उन हासिलात में मज़ो बि आहे, ज़ाइक़ो बि आहे, सुकून बि आहे, सुरूर बि आहे। अगरि मुंहिंजो पैगाम पसंदि अचे, पंहिंजे दोस्तनि सां ज़रूरु शेयर कजो। मां नओं मौज़ू खणी वरी तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थींदुसि। तेसीं ताईं मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान, सदाईं गॾु।